कराची में वधीक छहनि अहम शाहराहनि ते 2 ऐं 4 सीटर रिक्शनि जी दाख़िला ते पाबंदी लागू कई वई आहे, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। जारी कयल नोटिफिकेशन मूजिब कराची में ट्रैफिक जी रवानी खे बहितर बणाइण लाइ कमिश्नर तरफ़ां सेक्शन 144 तहत पाबंदी लॻाई वई आहे। नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त शहर में रिक्शनि जी पाबंदी जो दाइरो मजमूई तौर ते 26 मरकज़ी शाहराहनि ताईं वधायो वियो आहे। DIG जी सिफ़ारिश ते शहर में रिक्शनि जी अच वञ महदूद करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। शाहराह फैसल खां आई चुदरीगा रोड ताईं रिक्शनि ते फौरी तौर ऐं मुकमल बंदिश फौरी तौर लागू हूंदी। इन खां सवाइ शाहराह कायदीन शेरशाह सूरी रोड, शहीद मिल्लत रोड, अब्दुल्ला हारून रोड खां बि तलवार, शाहराह फिरदौसी स्टेडियम रोड, सरशाह सलेमान रोड, राशिद मिन्हास माड़ीपुर रोड, शाहराह पाकिस्तान हब रोड, कायदाबाद खां लांढी 89 यूनिवर्सिटी रोड, कोरंगी FTC खां कयूमाबाद कोरंगी, कयूमाबाद खां कोरंगी क्रॉसिंग, औरंगी रोड, सुपर हाईवे खां मलीर हाल्ट ऐं सुरजानी खां सोराबगुड़ ताईं रिक्शनि जी दाख़िला ते मुकमल पाबंदी हई वई आहे।